वालेकुम माया ताजो पंजो मान लाबोदार एक बियर ता नए व्लॉग सा गड अज असा वेठा सी घर पो बा जो प्रोग्राम थियो ची ते टंडोला यार हलू था आईफोन जो चार्जर वठणो आ अने असा बई भा वन्यू पिया टंडोला यार जो टंडोला यार मा चार्जर वठणो आईफोन जो दिसू था वन्यू था आईफोन जो चार्जर वठण ये असा जी बाइक आ मुसा मुझो प्यारो बा सनावला बोदार गडा अने असा निकलू था टंडोला यार ला जको जो ताके देखारियो विदो मुसा गड रहो इन व्लॉग में आखिर ताई डिस्ट्रिक्ट कनेक्ट थींदो तो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। वीवो मोबाइल भी वरतो ॾिसी सघो था जी रिज़ल्ट आहे वीवो Y20 आहे मोबाइल भी वरतो आहे चाचू चयो तो मुंहिंजे लाइ मोबाइल वठियो अचो उनजे करे मोबाइल भी वरतो हिकु चार्जर वरतो आहे परियां चार्जर मोबाइल चेक कयूं पिया चार्जर पोइ निकिरंदासीं रोड जी तरफ़ ॾिसंदासीं छा थिए थो छा न मूंसां गॾु रहिजो इन ब्लॉग में आख़िर ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। टंडोला यार मां आईफोन जो चार्जर वरतोसीं हिकिड़ो ॿियो वीवो जो चार्जर वरतोसीं ॿियो इहो तव्हां ॾिठो जेको मोबाइल वरतोसीं वीवो Y20 सो मोबाइल वठी सभु कमकार करे जेको थियो सो तव्हांखे ॾेखारियोसीं हाणे अची विया पंहिंजी औताक़ ते हाणे हिते जेको थींदो सो तव्हांखे ॾेखारियो वेंदो मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में। यार गाइस तव्हां सपोर्ट नथा कयो उहो आहे व्लॉग कंदे सपोर्ट नथी थिए जेका असांजी महिनत आहे जेका असांखे कुछ कोशिश करनी पवे थी तव्हां लाइ ज़ोरी कीअं बि करे असांखे 8 मिंट जो व्लॉग तव्हांखे ॾियणो पवे थो यूट्यूब ते तव्हां असांखे उहा सपोर्ट नथा कयो तव्हांखे जेका करणु खपे न यार कुझु माण्हू आहिनि सपोर्ट कनि था ॿियो त हिकु अलाए केरु माण्हू आहे यार मुंहिंजी वीडियो ते डिसलाइक ॾींदो आहे ख़बर न आहे उनखे मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे या उनखे मूं कुझु कयो आहे उनखे अलाए छा थी वियो आहे मुंहिंजी हर वीडियो ते डिसलाइक ॾींदो आहे पोइ उनखे मूंसां दुश्मनी अलाए कहिड़ी आहे इहा ख़बर न आहे उनजे अंदर में अलाए कहिड़ो साड़ आहे या अलाए छा अथसि मुंहिंजी हर वीडियो खे डिसलाइक ॾींदो आहे ख़ैरु आहे सड़े थो त पोइ बि असांजो भाउ आहे असांजो सभु को भाउ आहे जेको असां सां सड़े या न बि सड़े
पोइ बि हाणे तव्हांखे मुंहिंजी तव्हां में इहा ई उमेद आहे त मूंखे सपोर्ट कयो यार। सपोर्ट नथा कयो न पोइ असांजो जेको दिलि आहे उहो टुटियो पए व्लॉगिंग ते। असांजी एॾी महिनत, असां एॾो जेको ज़लील थी व्लॉग तव्हां लाइ ठाहे सॼो ॾींहं जो व्लॉग तव्हांखे ॾेखारियूं था। सॼे ॾींहं जूं ॻाल्हियूं जेके बि हूंदियूं आहिनि, जेके बि मसइला मसाइल, जेके बि माना जेका बि XYZ जेका बि ॻाल्हि हूंदी आहे असां ॾेखारियूं था। पोइ बि तव्हां असांखे उहा सपोर्ट नथा कयो। बसि तव्हां में उमेद आहे यार, उमेद तव्हां में वॾी आहे। तव्हां सपोर्ट जे करे कंदा न पोइ असांजो डेली व्लॉग ईंदो। कोशिशि इहा ई आहे। अॼु बि वियासीं टंडोलयार ते, प्रोग्राम त न हुयो, पोइ व्लॉग जे करे मूंखे वञिणो पियो। मां चयो मुंहिंजो व्लॉग ठही वेंदो, तॾहिं मां टंडोलयार ॾे वियसि। मुंहिंजो व्लॉग बि ठही वियो। हींअर मां वेठो आहियां, हिते वेहंदो आहियां डेली शाम जो। पंहिंजी उताक ते हाणे शाम थी वई आहे। कल्ह असां वियासीं, कुझु अटो हो ही तव्हां ॾिसी सघो था। पोइ अधु अटो असांखे मिलियो माल लाइ, बाक़ी अधु अटो असांखे न ॾिनो। असांखे चयूं त शाम जो खणी वञिजो, सुभाणे वरी सभु इहो नालो चई, शाम जे नाले न। हाणे शाम थी वई आहे, इहे असांजूं मेयूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हाणे मां वेंदुसि वरी अटो वग़ैरह खणणो आहे, उहो वग़ैरह खणी पोइ वापसि वाड़े ते वरी ईंदुसि। जेके असांजूं मेयूं आहिनि तव्हां ॾिसी सघो था। जेका आहे असां मेह मूंखां लहराए थी थोरो, तव्हांखे हीअ अॼु थोरो हिसो ॾेखारियूं था माल जो बि। मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में, आख़िर ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। इंशाल्लाह मिलंदासीं हर व्लॉग सां गॾु, हर वीडियो सां गॾु, हर वीडियो जे टुकड़े शाम जो माहौल ऐं कुझु शाम जो काड़ो वग़ैरह, कुझु शाम जी मौसम इन तरह आहे असांजे ॻोठ जी। तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। हीउ जेको तव्हां साम्हूं ॾिसो पिया न, ओ ज़ूम कयांसि मां। हा, हीउ जेको साम्हूं इहो असांजे ॻोठ जो मुसाफ़िर खानो आहे। छो त जेके मुसाफ़िर हूंदा आहिनि ॻोठ मां वेंदा आहिनि त पोइ इन जॻह ते वेहंदा आहिनि। ऐं इन ॻोठ ते, इन रोड ते, इहो रोड आहे असांजो, सही आहे। हेॾां वञे थो चंबड़, हेॾां चंबड़ रोड आहे, ऐं इहो टंडोलयार रोड आहे, सही आहे। टंडोलयार जेको वञे थो हिन पासे वञे थो, चंबड़ जेको वञे थो हिन पासे वञे थो। हीअ आहे असांजे ॻोठ जो रोड वग़ैरह, तव्हांखे ॾेखारियोसीं। ऐं हीअ जेके आहिनि ॻोठाणा आहिनि जेके वेठा आहिनि, हीअ परियां असां वांगुरु माल जो वाड़ो आहे इहो बि। ऐं हीअ जेको टोटल माहौल आहे तव्हांखे ॾेखारियूं था ॻोठ जो आहे। हीअ परियां जेको तव्हां ॾिसी सघो था असांजे ॻोठ जो क़ब्रिस्तान आहे। हीअ आहे जेको रश्को वञी रहियो आहे, जेको तव्हां ॾिसो पिया न परियां, इहो असांजे ॻोठ जो क़ब्रिस्तान वग़ैरह आहे, सही आहे। क़ब्रिस्तान जो आहे, हर कंहिंखे हिन क़ब्रिस्तान में हिकु ॾींहुं हलणो आहे। ऐं हीअ जेको आहे तव्हां ॾिसी सघो था, हीअ ॻोठाणनि जा ॻोठ आहिनि, घर आहिनि वग़ैरह। ऐं वॾो ॻोठ त न आहे हेॾां, हीअ जेको आहे परियां इहो माल जो वाड़ो वग़ैरह आहे। हेॾां जेको आहे न असांजो पूरो यको वॾो ॻोठ हिन साइड आहे, हिन साइड असांजो ॻोठ वग़ैरह न आहे। जेको बि हो सो तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। इंशाल्लाह हर व्लॉग जी अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। ॻोठ जे माहौल ग़रीब जो गाह थोरो वग़ैरह फटो हूंदो आहे, जेको गाह वारो। पोइ हीअ ॾिसी सघो था पोयां गाह इन जो किरी वियो आहे। हाणे हीअ फटो छा आहे, गाह कोन्हे, छा आहे पन्ना, छाजी पन्ना ख़बर जारी आहे। इहो जेके मथां गारो बारो हणंदा आहियूं पाण, उहा आहे इहो आहे। तंहिं ख़बर हींअर घुम लॻो पियो ज़ाहिर कोन आई कंहिंजा आहिनि पन ख़्यालनि जा, माना ख़्याल तोखे कमकार रसींदा। हाणे ॿियो ख़ैरातुनि जी दुआ आहे। लॻो पियो कमकार धंधे में, सही आहे। किथां करे आए? परें पासे। चलो जेको इहो बि हो ॾिसी रहिया आहियो, हेॾां जेको आहे मिटी वग़ैरह ट्रैक्टर टाला हिन बाउंड्री ते मिटी वग़ैरह खणनि पिया। जेका मिटी आहे ॾिसो हिन माहौल जी आहे। ऐं जेके ट्रैक्टर टाला आहिनि से मिटी वग़ैरह खयो हलनि। पोयां इहे ट्रैक्टर टाला अचनि पिया, मिटी वग़ैरह खणनि पिया, जेको तव्हां ॾिसी सघो था। ट्रैक्टर ऐं टाला जेके परियां भराई था कनि, साम्हूं वारे
घर ॾे उते आहे असांजो हिकिड़ो माइट जीअं असांजो माल जो वाड़ो वग़ैरह आहे ॾेखारियोसीं ईअं ई हुनजो प्रोग्राम आहे माल जे वाड़े ठाराइण जो। हू चए थो मां बि ईअं ई माल जो वाड़ो थो ठारायां। हाणे मां आहियां उन साइड रवां धावां जिथे ट्रैक्टर टाला मिटी पिया लाइन। जेका आहे असांजे ॻोठ जी खॾ वग़ैरह आहे। ॿुधायो जेको मुंहिंजो माइट आहे मुंहिंजो माइट आहे उहो वाड़ो थो ठाराए माल जो। पोयां उनजी भराई थी रही आहे। ट्रैक्टर टाला आहिनि ॿई जेके भराई करे रहिया आहिनि। यको मुल्क जेको बि आहे भराई कयो वेंदो। हिते जेको माल जो वाड़ो ठहंदो इंशाअल्लाह उहो बि तव्हांखे वाड़ो बि असांजे ॻोठ जो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। हीअ असांजो ई वाड़ो आहे त ईअं ई वाड़ो ठहंदो। मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं हिन व्लॉग। हिन चयो जमशेद चयो मूंखे मां नथो हलां वरी मुंहिंजे पोयां उॾी वियो। हिनखे ख़बर न हुई त मां वरी हेॾां ॿिए हंधि मस्ती करणु पियो वञा। बसि यार व्लॉग लाइ थोरो वग़ैरह ज़लील वग़ैरह थियणो पवे थो इंशाअल्लाह। कोशिशि इहा ई आहे त हर नई अपडेट हर व्लॉग तव्हांखे यूट्यूब जो असां ॾींदा रहूं। असांजी कोशिशि इहा ई आहे इंशाअल्लाह तव्हांखे हर व्लॉग यूट्यूब जो मिलंदो रहंदो। ओके हिते एंड था कयूं छो त हाणे मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु जेको बि हिन व्लॉग में हो तव्हांखे ॾेखारियोसीं। यार शाम जो माहौल आहे तमामु बहितर थी वियो आहे ऐं मौसम VIP थी वई आहे यार। व्लॉग यार ॾाढा ॾुखिया वेठा आहियूं छो त राति जो देरि सां सुम्हंदा आहियूं। मां राति जो सुम्हंदो आहियां 5 साढा 5 आख़िरी टाइम मुंहिंजो इहो हूंदो आहे सुम्हण जो। ऐं पोइ उथंदो आहियां मां 1 2 टे हेॾे केॾीमहिल उथी वेंदो आहियां पोइ व्लॉग ठाहींदो आहियां। अॼु माशाअल्लाह टंडोला यार वियासीं उनजे करे व्लॉग VIP ठही वियो। मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं ॾिजो मूंखे इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।